الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عليه عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك عدد كل معلوم لك دائما أبدا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما قال النبي صلى الله عليه وسلم لو كان بعدي نبيا لكان عمر بن الخطاب أو كما قال النبي صلى الله عليه وسلم لو كان حيا لكان نبيا मुझा अजीज साथियों ए मुसलमान भाइयों अजो के दौर के अंदर दीन इस्लाम जो दिफ़ा करण एतरो ज़रूरी थी वियो आहे जड़े तरीक़े सां असां पंहिंजे मथां ॿियनि फ़राइज़नि खे पंहिंजे लाइ ज़रूरी सम्झूं था ख़ुसूसन ख़तम नबूवत जो मसइलो जेको आहे हिन मौजूदा दौर में उन ख़तम नबूवत सां उन जे कानून सां वड़ी छेड़छाड़ कई थी वञे मुसलमाननि जे मथां इहा शइ ज़रूरी आहे त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़तम नबूवत जा सभु सिपाही बणिजी करे ऐं उन जो अक़ीदो मज़बूत रखनि ऐं जेके उन जा दुश्मनान इस्लाम आहिनि उन्हनि सां हर मैदान अमल में जंग लाइ निकिरी अचनि ये गाल वाज़े आहे अल्लाह ताला फरमाए तो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां मां कंहिं मर्द जो अबो न आहे अल्लाह ताला फरमाए तो कंहिं मर्द जो अबो न आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 4 न्याणियूं हुयूं घणी न्याणियूं हुयूं हिकिड़ो फ़िरक़ो चवंदो त हिकिड़ी न्याणी हुई मां तॾहिं तव्हां खां थो पुछां घणी न्याणियूं 4 न्याणियूं ऐं 4 न्याणियूं कंहिंखां हुयूं अम्मा ख़दीजतुल कुबरा जे बतन मुबारक मां हुयूं फरमायूं त कंहिं मर्दनि जो अबो न आहे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 3 फ़र्ज़ंद हुया लेकिन उहे नंढड़े हूंदे ई अल्लाह ताला खे प्यारा थी विया इन जे करे अल्लाह ताला फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम तहां मां कंहिं मर्द जो अबो न आहे न्याणियुनि जो अबो आहे मर्द जेके न्याणे फ़र्ज़ंद हुया उहे ज़माने यानी सिग़िर में ई अल्लाह खे प्यारा थी विया वॾा थिया कोन मर्द थिया कोन इन जे करे यानी मर्दनि जो अबो न आहे त हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं अबो न आहे त पोइ अबे में शफ़क़त हूंदी आहे त पोइ पैगम्बर में शफ़क़त कीअं अल्लाह ताला फरमा वलाकिन रसूलुल्लाह हीअ अल्लाह जो रसूल आहे अबे में बि एतिरी शफ़क़त न हूंदी आहे जेतिरी अल्लाह जे रसूल में पंहिंजी उम्मत लाइ शफ़क़त हूंदी आहे वखातमन नबिय्यीन रफ़्सी फरमाए त नबियनि जी पुॼाणी आहे उन्हनि जे लाइ मुहर आहे मुरसलीन न फरमाए जे मुरसलीन चविया त नबूवत जी अञा थोरी घणी गुंजाइश ही रफ़्सी फरमाए न नबियनि जी पुॼाणी आहे नबी बि पूरा थी विया रसूल बि पूरा थी विया हाणे हिन मुंहिंजे महबूब खां पोइ न की को नबी अचिणो आहे न की को रसूल ई अचिणो आहे मूं तव्हांजे अॻियां ॿ हदीस पाक जा टुकड़ा पढ़िया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पंहिंजे फर्ज़ंद अर्जमंद लाइ जंहिंजो नालो इब्राहिम हुयो
तक़रीबन 2.5 सालनि जो हुयो जो अल्लाह ताला खे प्यारो थी वियो। पोइ फरमायो लकान हयन लौकान नबीयन, जेकॾहिं ही मुंहिंजो फर्ज़ंद ज़िंदा हुजे हा मूंखां पोइ ही नबी बणिजे हा। पर अल्लाह ताला जी हयाती एतिरी कई जो 2.5 सालनि में अल्लाह खे प्यारो थी वियो, यानी मूंखां पोइ ॿियो नबी न ईंदो। वरी उमर फारूक लाइ फरमायूं त अगरि मूंखां पोइ नबी अचणु हुजे हा अल्लाह जे इल्म में बिलफर्ज़ को नबी थिए बि हा त मूंखां पोइ नबी थी हा त उमर बिन ख़त्ताब थिए हा। ऐं दुनिया जो दस्तूर आहे जॾहिं बि का वैकेंसी ख़ाली हूंदी आहे उन जे लाइ 2 शर्त हूंदा आहिनि। हिकु त वैकेंसी ख़ाली हुजे ऐं ॿियो उनजो अहल बि हुजे। जॾहिं हज़रत इब्राहिम जो नबी सन जो फर्ज़ंद हुयो फरमायूं त अगरि ज़िंदा हुजे हा ही नबी थिए हा, हाणे नंढड़ो आहे नबूवत जे मनसब ताईं न पहुतो आहे, इन जे करे वैकेंसी ख़ाली कोन्हे का, ही नबी नथो बणिजी सघे छो त नंढड़ो ॿारु आहे। उमर फारूक जेको आहे उन उमिरि ते पहुची चुको आहे, वॾी उनजी उमिरि थी चुकी आहे, 40 खां वॾी उमिरि आहे। फरमायूं था जेकॾहिं खां मूंखां पोइ नबी हुजे हा उमर फारूक हुजे हा, अहलियत उमर फारूक में आहे लेकिन वैकेंसी ख़ाली कोन्हे का, उमर फारूक बि मूंखां पोइ नबी नथो बणिजी सघे। त मुंहिंजा अज़ीज़ो त तव्हां असांजो अक़ीदो आहे त इमाम अल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में को नबी न आहे अचिणो। इन अक़ीदे खे मज़बूत करणो आहे ऐं पंहिंजनि ॿारनि खे इहे शयूं सेखारियूं। अॼुकल्ह स्कूलनि में बि अहिड़े क़िस्म जो निसाब आणणु चाहिनि था जंहिंमें कादियाने जो फ़ुरूग़ ॾिनो वञे, कादियानी जे मज़हब जी प्रचार कई वञे। अहिड़े यानी हुकूमत जा तमामु नापाक अज़ाम आहिनि जंहिंखे तव्हां असां सम्झूं कोन था। ऐं अक्सर करे इहे जेके निसाब जेको आहे प्राइवेट स्कूलनि में आंदो थो वञे, छो त प्राइवेट स्कूलनि में ॿार घणा था पढ़नि ऐं उनजो जेको निसाब बि को चेक न कंदो आहे। इन जे करे तव्हां असांजे लाइ ज़रूरी फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजनि ॿारनि खे घर में तरबियत कयूं, असां उनखे अक़ीदे ख़तम नबूवत सां उनखे सबक़ सेखारियूं। त मुंहिंजा अज़ीज़ो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात तय्यबा ऐं उनजो नबी रहणु आख़िरी वक़्त ताईं इहो असांजो अक़ीदो आहे। ऐं जेकॾहिं को अहिड़े क़िस्म जी दावा कंदो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में ई अहिड़े क़िस्म जा जरासीम पैदा थिया जंहिं नबूवत जी दावा कई, यानी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में ई अहिड़ा माण्हू पैदा थिया, लेकिन अल्लाह ताला जे हुकुम सां उहे माण्हू उनखे हमेशह उहे माण्हू क़तल थींदा रहिया आहिनि। ऐं असांजो अक़ीदो आहे अॼु बि जेकॾहिं ख़तम नबूवत जे कानून सां छेड़छाड़ कंदो उनजो मुहाफ़िज़ खे बि अल्लाह सां दुश्मन बणाए सघे थो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे अक़ीदे ख़तम नबूवत सां वाबिस्ता फ़रमाए ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सही ग़ुलामी ऐं ताबेदारी नसीब अदा फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिन वक़्तु तव्हांजे